क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जे ठट्टे शहर में यूथ वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पारां नौजवाननि खे लेक्चर ॾिनो। जंहिं बाद हिन साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध खे लाश ॾेई उन जे एवज़ लंडन, फ्रांस, अमेरिका में वेही अयाशियूं करण खां बहितर आहे त क़ौम खे सही धक ॾेखारिजे ऐं संदन बेलौस ख़िदमत कजे। हिन चयो त जेको हथियारनि जे ज़ोर ते माण्हू माराए उहो असांजो वेरी आहे। हिन वधीक चयो त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी सिंध खे विराइण लाइ का बि साज़िश करे सघे थी। अहिड़ी साज़िश ख़िलाफ़ सिंध जो बच्चो घटी घटी में सख़्तु एहतजाज कंदो ऐं साणनि सख़्तु मज़ामत थींदी। अयाज़ लतीफ़ चयो त बिलावल खे वज़ीर आज़म बणाइण लाइ अरिड़हीं तरमीम जे ख़ात्मे ते पीपल्स पार्टी मुतफ़िक़ थी वई आहे। हिन चयो त अहिड़ो को कमु न करणु खपे जो तारीख़ में अवी गद्दार लिखिया वञो। अयाज़ लतीफ़ पली जे वधीक चयो त कुर्बानी ॾिनियूं, उन्हनि जो अज़ालो करिणो आहे, चवणो आहे त बाबा ऐं अम्मा तव्हां जेके ॾुखिया ॾींहं ॾिठा, हाणे तव्हांजो हीउ पुटु हीउ धीअ पंहिंजे पेरनि ते बीठी आहे। बाबा तव्हांखे उहे मज़ा आऊं कराईंदुसि जेको तव्हां पोरिया कंदे असांखे वधाइण विझाइण लाइ जेके मज़ा कोन वरिता उहे मज़ा तव्हांखे तव्हांजी धीअ ॾियारींदी, हीउ पुटु ॾियारींदी। तंहिं करे नौजवानो, आऊं तव्हां मां इहा उमेद थो कयां, ॿिया सभु जुगाड़ असल शइ साइंस आहे, ॿिया सभु जुगाड़ आहिनि, अटकलूं आहिनि, घंतरियूं आहिनि माण्हुनि खे बुझाइण। साइंस सां जुड़ो, साइंस सां जुड़ंदो। आर्ट्स पार्ट्स बचत छॾियो, 9th आर्ट्स, होम इकोनॉमिक्स, मैट्रिक आर्ट्स, फर्स्ट ईयर इंटर जेके करियो वेठा आहियो से फर्स्ट ईयर इंटर खां पोइ हाणे वरी IT पढ़ो। तव्हां मां IT केरु पढ़े थो? वेरी गुड। इंफॉर्मेशन टेक त छोकिरियूं तव्हां मां IT पढ़े थी? तूं तई ॿई हर शइ में हथ पियो खणो। सिंधीअ में 3-4 ॾाढियूं सुठियूं चवणियूं आहिनि। हिकिड़ी चवणी आहे त भरी ॿेड़ीअ में वाणियो गरो, माना ॿिया सभु बची वञनि, वाणियो वीचारो ॿुॾी वञे। ॿियो चवंदा आहिनि ग़रीब जी ज़ाल सभु कंहिंजी भाॼाई। टियों चवंदा आहिनि जेको धकु लॻे काणी अख में। पाकिस्तान में जेको धकु थो लॻे सो काणी अख, उहा काणी अख सिंध आहे। ग़रीब जी ज़ाल बि सिंध आहे ऐं भरी ॿेड़ीअ में वाणियो बि सिंध आहे। हर अज़ाब जो तौब जो रुख़ सिंध न आहे। वरी मज़ो इहो आहे जो जेके 26-27 तरमीम कनि था उहे वरी तव्हांखे ॿुधाइनि था त 26-27 तरमीम वॾो ज़ुल्म आहे। तबाब करे जान ख़ान, वरी फ़ैसिलो बि जान ख़ान करे, वरी फातह बि जान ख़ान करे, वरी भाकुर पाए रोए बि जान ख़ान। जीअं हुन हमरा खे मारायूं, इमरान फारूक खे जंहिं मारायो उनजे मौत ते सभ खां वधीक ओछगारू वेही परॾेही मुल्क में ॾिनियूं बि उन। रामबाड़ बि उन पे कया इमरान फारूक खे जंहिं मारायो, उन अज़ीमुद्दीन तारिक खे जंहिं मारायो, उन ई वरी रामबाड़ करे ॾिनो पे, बेचारा भाई चला गया। तीअं जेका सरकार वेठी आहे पीपल्स पार्टी जी, 26 तरमीम बि उन्हनि कराई, 27 तरमीम बि उन्हनि कराई। वरी उन्हनि जा सियासी लीडर ऐं अॻुवाण ऐं वज़ीर आला वेही चवनि 26 तरमीम थियणु न ॾींदासीं, 27 तरमीम न थियणु न ॾींदासीं, 27 तरमीम वॾो ज़ुल्म आहे, 27 तरमीम में सिंध सां ज़्यादती। अब कराई तूं पियो, सिंधियुनि खे एॾो बेवकूफ़ ऐं सादो सम्झो अथव। तव्हांखे प्रेस क्लब सां एतिराज़ आहे, प्रेस क्लब में फ़ी वधियल आहे ऐं तव्हीं हुजो प्रेस क्लब जा सदर। मूंखे बार काउंसिल सां एतिराज़ आहे त बार काउंसिल में फ़ी वधियल आहे, बार काउंसिल जो सदर आऊं हुजां त पोइ पहिरीं बार जे उहिदे खे वकालत वारे खे छॾियां, इस्तीफ़ा ॾियां, पोइ चवां बार में वॾो ज़ुल्म आहे। हुजां आऊं पीपल्स पार्टी में, उनजो MNA, MPA, सेनेटर, नाज़िम, अॻुवाण, लीडर, कारकुन, ऐं वरी चवां पीपल्स पार्टी जे हूंदे वॾो ज़ुल्म पियो थिए। इहो ज़ुल्म कोन्हे, इहो ड्रामो आहे। माना सिंधियुनि खे भूख बसर था सम्झो जो उन्हनि जे पेर ते कुहाड़ी हणी वरी चओ था अड़े अबाड़े हिन सां तुंहिंजो पेर वढिजी वेंदो। हलियो केॾो ज़ख़्मु आयो आहे। इहा ठगी आहे। कंहिं हिकिड़े हंधि तहलके ज़िले में अहिड़ा माण्हू सादा हुजनि जो तव्हांजूं ठगियूं सम्झनि। सॼी सिंध सम्झे थी त 27 तरमीम ज़रिए तव्हीं सौदो पिया कयो। ईंदड़ दौर में तव्हीं बिलावल साहब खे वज़ीर आज़म बनाइण लाइ तव्हीं तयारु आहियो त सिंध में भले 18 तरमीम बि ख़तमु थिए, भले पाणी बि वञे। अच्छा, ॿियो पीपल्स पार्टी चए त सूबा ठाहिण जी कोशिशि पिया कनि। ॿिठो निज़ाम कंहिं आंदो? पीपल्स पार्टी। उनजे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा कंहिं कया? असां। पीपल्स पार्टी त ॿिठो निज़ाम आंदो न, कराची जो हिकिड़ो निज़ाम ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि जो ॿियो निज़ाम। पीपल्स पार्टी त कराची में इन क़िस्म जो निज़ाम आणे सिंधियुनि खे अलॻि कयो। पीपल्स पार्टी त वञी हिननि वटि हाज़िरियूं भरे गीसियूं करे उन्हनि खे इख़्तियार ॾिनो त सिंधियुनि खे विराइण लाइ ॿिठो निज़ाम आणी।
हींअर जेको मंदो ख़्यालु हो जंहिं चयो त 3 महीननि वारे 6 महीने वारे खे वीज़ा ॾियो डोमिसाइलियो कंहिंजी पार्टी जो आहे? पीपल्स पार्टी। बर्मिन खे ऐं ॿियारनि खे शनाख़्ती कार्ड ॾियण जा मुतालबा केरु थो करे? पीपल्स पार्टी। तंहिंजे करे नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी 27वीं तरमीम ज़रिए सिंध खे विरहाइण जी का बि साज़िश कंदा, का बि सिंध मज़ामत कंदी। ऐं सिंध मज़ामत लठ धोके वारी कोन कंदी ॾंडाणी। सिंध लखनि जे तइदाद में निकिरी ईंदा, पोइ रोके ॾेखारिजो। सिंध जो कंदकोट ऐं कश्मीर खां वठी कराची ताईं चपो चपो इंच इंच रस्तो रस्तो घिटी घिटी चौक चौक उते हज़ारे माण्हू अची वेही रहंदा त चुरी कोन सघंदव, हली कोन सघंदव, लंघे कोन सघंदव। जेकॾहिं सिंध असांजी माउ आहे, सिंध असांजो हज़ारनि सालनि जो वतन आहे। 27वीं तरमीम हुजे, का बि तरमीम हुजे, अॻे इर्सा ज़रिए तव्हीं कैनालनि जी तलवार सिर ते लटकाए वेठा आहियो। तव्हीं अहिड़ी जेका साज़िश कंदव सिंध मज़ाहमत कंदी ऐं सिंध घिटी घिटी ऐं घर घर में मज़ाहमत कंदी। ऐं तव्हां इंसानु अॼु आहे अलाए कोन्हे, सुभाणे तव्हीं न हूंदो, सुभाणे आउं बि न हूंदुसि। अहिड़ो कमु करे वञो जो तव्हांजे क़बर ते सिंध में जेके हलिया विया आहिनि वज़ीर आला, उन्हनि मां कंहिंजी वरसी थिए थी, नाला कोन थो खणाऊं, पर जिन सिंध जो सौदो कयो, जिन वज़ीर आला आहिनि ऐं जिन ॿिटे निज़ाम वारनि माण्हुनि या दहशतगर्दनि सां गॾिजी हुकूमतूं ठाहियूं, कॾहिं ॿुधो त हुनजी वरसी ऐं सिंधी माण्हू विया हुजनि, क़बर ते दुआ घुरी हुजनि? सिंधी भुटे जी क़बर ते वेंदा आहिनि न, बेनज़ीर ते वेंदा आहिनि, GM सैद ते वेंदा आहिनि, रसूल बख्श अली जे हैदरबग जतोई ते वेंदा आहिनि। सिंधी उन्हनि गदारनि जे वञनि था जेके 1 यूनिट जा हामी हुआ, जिन ॿिटा निज़ाम आंदा। सुभाणे अहिड़ो कयो तव्हांजे क़बर जे भरिसां माण्हू पुठी ॾेई लंघे न वञे हलियो। तंहिं करे सिंध जे ख़िलाफ़ु का बि साज़िश क़ाबिल क़बूल न आहे।